नाज़रीन, खोहड़ा ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बदअमनी सबब ख़ुदाजी ख़ल्क़ परेशान आहे। चोरियूं फुरूं रोज़ जो मामूल बणिजी वियो आहिनि। ॻोठ रीडर लाशारी जे रहवासियुनि जी बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाज बाबति पेश आहे इक़बाल अबड़ो जी रिपोर्ट। खोड़ा ऐं भरपासे में बदअमनी चोट चढ़ी वई आहे। चोरियूं ऐं फुरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। उन सिलसिले में ॻोठ रीडर लाशारी जे रहवासियुनि इशफाक अहमद लाशारी, अमीर बख्श लाशारी, गाज़ी खान ऐं ॿियनि जी अॻवानी में रिपड़ी रोड ते टायर साड़े सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इलाइक़े में चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। नामालूम चोर बिजली जे थंभुनि मां 11,000 वोल्टेज जूं तारूं लाहे चोरी करे विया आहिनि, जंहिं सबबु 50 खां वधीक ॻोठनि जी बिजली गुज़िरियल 4 ॾींहंनि खां बंदि आहे। मुसलसल 50 ॻोठ 4 ॾींहंनि खां वठी ऊंदाह जे लपेट में आहे। हिते त बिजली जूं जेके पेंथर जूं तारूं आहिनि जंहिंजी मालियत किरोड़े रुपया आहे, उहा चोरी थी वई आहे। न उन ते FIR थी थिए, न जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। असांजा 50 जेके ॻोठ आहिनि उहे हिन वक़्तु बिजली कोन्हे का, उहे ऊंदाह में हूं। असां मजबूर थी एहतिजाज कयो आहे। SSP साहब खां मुतालबो करियूं था त सरकारी ॾोह थियो आहे, सरकारी मुदियत में जवाबदारनि ते केस दाख़िल कयो वञे। ईअं त असां ॻोठ रेडर मां जेको आहे अॼु एहतिजाज कयो आहे, भरपूर एहतिजाज कयो आहे। इन जे लाइ कयो आहे त बिजली वारनि असां सां नाजाइज़ियूं कयूं आहिनि। बिजली जूं तारूं पुलिस सां मिली ऐं विकिणनि था। तारूं विकिणी पधर पट करे छॾियूं अथऊं, 4-4 खंभा उन्हनि जूं तारूं विकिणी किरोड़नि रुपयनि जी मिल्कियत खपाई अथऊं। असां ऊंदह में वेठा आहियूं। बराए महिरबानी करे हाणे इन मां साफ़ ज़ाहिर आहे, तव्हां ॾिसो त न पुलिस एक्शन थी खणे, न वरी वापडा वारा जेके ऑफिसर आहिनि उनजे मथां को फरियाद दाख़िल था कनि। बराए महिरबानी ख़ुदा जे वास्ते असांखे रेडर में पिकट ॾियो त इहे जेके ॾोहारी चरसी भंगोरा इहे इन्हनि खे जेको आहे ॾंडो ॾियनि। SP साहब खे बि असांजी अपील आहे, उनमें असांजे वापडा जूं तारूं आहिनि उहो 8 ॾींहं अॼु 5 पुलनि जूं तारूं लही वियूं आहिनि। असांखां SHO खोड़ा जेको आहे उहो कुझु बि नथो करे ऐं असांजी बिजली मुसलसल 8 ॾींहं बंदि आहे। असां हींअर वापडा जे ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। असांजी बिजली जेका आहे उहा बहाल कई वञे, असांखे तारूं वापसि कराए ॾिनियूं वञनि। ऐं असां SP साहब खे बि अपील आहे त असांजे जेको ॾोह थी वियो आहे तारनि जो उहो असांखे मोटाए ॾिनो वञे ऐं बिजली बहाल कराए वञे। राति जो डेली वाइज़ चोर अचनि था, कंहिंजे घर में घिरनि था, कंहिं महिल कंहिंजा ताला टोड़नि था। रोज़ असां सॼी राति जागे गुज़ारियूं था। SP साहब खे असांजी अपील आहे त असांखे हिन रेडर लाशारी ॻोठ में असांखे पंहिंजी पिकट ॾिनी वञे। उन्हनि SSP खैरपुर मीर रोअल खान खोसे समेत वसवारनि खां मुतालबो कयो त इलाइक़े में अमुन बहाल करायो वञे ऐं 50 खां वधीक ॻोठनि जी बंदि पयल बिजली पिणु बहाल कराई वञे। कैमरा टीम सां गॾु इक़बाल अबड़ो, आवाज़ TV न्यूज़, खोड़ा।